ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 6/6/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाप बागवान आहिनि। बागवान वटि था मालिनि खे ॾाढा सुठा सुठा ख़ुशबूदार फूल लाइणा आहिनि। अहिड़ा फूल न लायो जो मुरझाइजी वञनि, अर्थात अहिड़ी आत्मायूं न लायो जो बाबा जो ठही करे हली वञनि। अहिड़ा सुठा सुठा ख़ुशबूदार फूल लायो जो सेवा लाइक़ु, धारणा लाइक़ु, उच्च पद लाइक़ु हुजनि। प्रश्न आहे, बाप जी नज़र कंहिं ॿारनि ते पवंदी आहे, कंहिंजे मथां न पवंदी आहे? उत्तर आहे जो सुठा ख़ुशबू ॾियण वारा फूल आहिनि। अनेक काठनि खे फूल ॾाइण जी सर्विस कंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी ॾिसी बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। उन्हनि ते ई बाप जी नज़र वेंदी आहे। ऐं जंहिंजी वृत्ति गंदी आहे, अखियूं धोखा ॾींदा आहिनि, उन्हनि ते बाप जी नज़र बि न पवंदी आहे। बाप त चईंदा ॿार फूल ठही करे अनेकनि खे फूल ठाहियो, तॾहिं होशियार माली ठहींदा, तॾहिं होशियार माली ठहींदासीं। ओम शांति। बागवान बाप वेही पंहिंजे फूलनि खे ॾिसंदा आहिनि। छोजी ॿिया सभु सेंटर्स ते त फूल ऐं माली आहिनि। हिते त भगवान वटि ईंदा आहियो त पंहिंजी ख़ुशबू ॾियणी आहे। तव्हां फूल आहियो न, असां आत्मायूं फूल, अर्थात असां में जो गुण जो विशेषतायूं आहिनि, उन्हनि जे लाइ बाबा फूल चईंदा आहिनि। तव्हां बि ॼाणंदा आहियो, बाप बि ॼाणंदा आहिनि। काटनि जे जंगल जो बीज रूप आहे रावण। ईअं त सॼे झाड़ जो बीज हिकु ई आहे, परंतु फूलनि जे बगीचे सां पोइ काटनि जो जंगल ठाहिण वारो बि ज़रूरु हूंदो आहे, उहो आहे रावण। त जज करो, बाप ठीकु सम्झाइनि था। देवता आहिनि रूपी फूलनि जे बगीचे जो बीज रूप बाप आहे। तव्हां हाणे देवता ठहो था न, इहे त हर हिकु ॼाणंदा आहिनि कि असां क़िस्म क़िस्म जा फूल आहियूं। बागवान बि हिते ई ईंदा आहिनि फूलनि खे ॾिसणु। इहे त सभु माली आहिनि, उहा बि अनेक प्रकार जा माली आहिनि। बगीचे जा बि भिन्न भिन्न प्रकार जा माली हूंदा आहिनि। कोई जी 500 रुपए तनख़्वाह हूंदी आहे, कोई जी 1000, कोई जी 2000 रुपए। जीअं मुगल गार्डन जो माली ज़रूरु ॾाढो होशियारु हूंदो, उनजी पघार बि ॾाढी सुठी हूंदी। हीअ त बेहद जो वॾो बगीचो आहे। हिन में बि अनेक प्रकार जा नंबरवार माली आहिनि। हिन में बि अनेक प्रकार जा नंबरवार माली आहिनि जो ॾाढा सुठा माली हूंदा आहिनि। उहो बगीचे खे ॾाढो शोभनीक ठाहींदा आहिनि, सुठा फूल लॻाईंदा आहिनि। गवर्नमेंट हाउस जो मुगल गार्डन केतिरो सुठो आहे। इहो आहे बेहद जो बगीचो। ऐं हिकु बागवान आहे असांजो। इहो बेहद जो बगीचो आहे ऐं हिकु बागवान। हाणे काटनि जे जंगल जो बीज आहे रावण, फूलनि जे बगीचे जो बीज आहे शिव बाबा। वरसो मिलंदो आहे बाप सां, रावण सां वरसो न मिलंदो आहे। उहो जीअं श्राप ॾींदो आहे। जॾहिं श्रापित थींदा आहिनि त जो सुख ॾियण वारो आहे उनखे सभु यादि कंदा आहिनि, छो जो उहो सुखदाता सदा सुख ॾियण वारो आहे न। माली बि भिन्न भिन्न प्रकार जा आहिनि। बागवान अची करे मालिनि खे बि ॾिसंदा आहिनि। बागवान अची करे मालिनि खे बि ॾिसंदा आहिनि कि कीअं नंढा मोटा बगीचा ठाहींदा आहिनि, कंहिंसां कहिड़ी फूल आहे, कहिड़ा फूल आहिनि, उहो बि ख़्यालात में लाहींदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॾाढा सुठा सुठा माली बि ईंदा आहिनि। उन्हनि खे फूलनि जी सजावट बि अक्सर करे करे सुठी थी वेंदी आहे। उन्हनि खे फूलनि जी सजावट बि अक्सर करे करे सुठी थी वेंदी आहे। त बागवान खे बि ख़ुशी थींदी आहे, ओहो इहो माली त ॾाढो सुठो आहे, फूल बि सुठा सुठा लायो आहे। इहे बेहद जो बाप आहे, उन्हनि जी बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। मतिलबु बाबा हुन बगीचे जे लाइ नथा चवनि, बाबा हिन चैतन्य बगीचे जे लाइ चवनि था, जंहिंमें असां सभु आत्मायूं बाबा जी माली जो सर्विसेबल आहिनि।
जो ॿियनि खे ज्ञान ॾींदा आहिनि, ज्ञान ॾेई करे जो ॿियनि आत्माउनि खे बि वठी ईंदियूं आहिनि। त उन्हनि में बाबा ॾिसनि था कि कहिड़े कहिड़े माली कहिड़े कहिड़े फूल लाया आहिनि। फूलनि में बि सजावट थींदी आहे न, फूलनि सां सजावट थींदी आहे न। त अलॻि अलॻि वैराइटी टाइप ऑफ आत्माऊं जो लाईंदा, उन्हनि जो वैराइटी टाइप ऑफ बगीचो फूलनि सां। फूल बि सुठा सुठा लाया आहिनि। ये बेहद जी बाप ऐं उन्हनि जी बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॿार दिलि में सम्झंदा आहियो, बाबा बिल्कुलु सत्य चईंदा आहिनि। अधु कलाक हलंदो आहे रावण राज्य। फूलनि जे बगीचे खे कांटनि जो जंगल रावण ठाहे ॾींदो आहे। जंगल में कांटा ई कांटा हूंदा आहिनि, ॾाढो दुख ॾींदा आहिनि न। मतिलबु अगरि काथे काथे आत्मायूं वो फूलनि जे बगीचे खे कांटनि जो जंगल रावण ठाहींदो आहे। जंगल में कांटा ई कांटा हूंदा आहिनि, ॾाढो दुख ॾींदा आहिनि। बगीचे जे विच में कांटा थोरी हूंदा आहिनि, हिकु बि न हूंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि रावण देह अभिमान में लाहींदो आहे। वॾे खां वॾो कांटो आहे देह अभिमान। त जॾहिं असां में इहा रावण जा भूत ईंदा आहिनि त असां फूल सां कांटा थी वेंदा आहियूं। ऐं अगरि बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि जी ख़ुशबू फैलाईंदा आहियूं पंहिंजे संकल्प बोल कर्म सां, त असां फूल ठही वेंदा आहियूं। बाबा रात्रि जो बि सम्झायो हुई, कंहिंजी दृष्टि कामी रहंदी आहे त कंहिंजी सेमी कामी दृष्टि आहे। कोई नया नया बि ईंदा आहिनि जो पहिरियों सुठा सुठा हलंदा आहिनि, सम्झंदा आहिनि विकार में कॾहिं न वेंदासीं, पवित्र रहंदासीं। उन समय उन्हनि खे शमशानी वैराग्य अची वेंदो आहे। पोइ हुते घर वेंदा आहिनि त ख़राब थी पवंदा आहिनि, दृष्टि गंदी थी वेंदी आहे। हिते जेके सुठो सुठो फूल सम्झी भॻवान वठी ईंदा आहिनि, हिते जेके सुठो सुठो फूल सम्झी भॻवान वटि वठी ईंदा आहिनि कि बाबा इहो ॾाढो सुठो फूल आहे। कोई माली कन में अची करे ॿुधाईंदा कि इहो फलानो फूल आहे। माली त ज़रूरु ॿुधाईंदो, ईअं न कि बाबा अंतर्यामी आहे। माली हर हिक जी चाल चलन ॿुधाईंदो आहे न। अर्थात सभु ब्रह्मणियूं अची करे बाबा खे ॿुधाईंदा आहिनि, बाबा तव्हांजो इहो फूल, बाबा इहो ॿार ईअं फूल आहे, ईअं फूल आहे। त बाबा चईंदा आहिनि कि माली हर हिक जी चाल चलन ॿुधाईंदा आहिनि कि बाबा हिन जी दृष्टि सुठी न आहे, हिन जी चलन रॉयल न आहे, हिन जी 10-20% सुधरी आहे। मूल आहे ही अखियूं जो ॾाढो धोखो ॾींदियूं आहिनि। माली अची करे भॻवान खे सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। बाबा हिकु हिकु सां पुछंदा आहिनि, ॿुधायो तव्हां कहिड़ा फूल लाया आहियो। कोई गुलाब जो फूल हूंदो आहे, कोई मोती जे, कोई अक जा बि खणी ईंदा आहिनि। हिते ॾाढा ख़बरदार रहंदा आहिनि। जंगल में वेंदा आहिनि त पोइ मुरझाइजी वेंदा आहिनि। जंगल में वेंदा आहिनि त पोइ मुरझाइजी वेंदा आहिनि। बाबा ॾिसंदा आहिनि कि कंहिं प्रकार जा फूल आहिनि। बाबा ॾिसंदा आहिनि कि कंहिं प्रकार जा फूल आहिनि। माया बि अहिड़ी आहे जो मालियुनि खे बि ॾाढो ज़ोर सां थप्पड़ लॻाए ॾींदी आहे, जो माली बि कांटो ठही वेंदो आहे। बाग़बान ईंदा आहिनि त पहिरियों बगीचे खे ॾिसंदा आहिनि, पोइ बाप बि उन खे श्रृंगारंदा आहिनि। ॿार ख़बरदार रहो, खामियूं कढंदा रहो, न त पोइ ॾाढो पछताईंदव। बाबा ऐं लक्ष्मी नारायण ठाहिण, हुन जे बदिले असां नौकर ठहूं। पंहिंजी जांच कबी आहे, असां अहिड़ो कुझु लाइक़ु ठाहींदा आहियूं। इहो त ॼाणंदा आहियो कांटनि जे जंगल जो बीज रावण आहे, फूलनि जे बगीचे जो बीज राम आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई सम्झाईंदा आहिनि। बाबा पोइ बि स्कूल जी पढ़ाई जी महिमा कंदा आहिनि।
वो पढ़ाई को बि सुठी आहे छो जी हुन में सोर्स ऑफ इनकम आहे, एम ऑब्जेक्ट बि आहे। ये बि पाठशाला आहे, हिन में एम ऑब्जेक्ट आहे, पोइ काथे बि एम ऑब्जेक्ट हूंदी न आहे। तव्हांजी हिकु ई एम आहे नरसां श्री नारायण ठहिण। भक्ति मार्ग में सत्यनारायण जी कथा ॾाढी ॾाढी ॿुधंदा आहिनि। हर मास ब्राह्मण खे सॾु कंदा आहिनि, ब्राह्मण गीता ॿुधाईंदा आहिनि। अॼुकल्ह त गीता सभु ॿुधाईंदा आहिनि। सच ब्राह्मण त कोई न आहे, तव्हां आहियो सचा ब्राह्मण, सचे बाप जा ॿार आहियो न, तव्हां सची कथा ॿुधाईंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि कि असां सची कथा ॿुधाईंदा आहियूं। सत्यनारायण जी कथा बि आहे, अमर कथा बि आहे, तीजड़ी जी कथा बि आहे। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो। उहो माण्हू गीता त ॿुधाइण आया आहिनि, पोइ केरु राजा ठहियो? जेका हर महीने ॿुधाईंदा आहिनि भई हीअ त ॿुधायो, लेकिन राजा कोई ठहियो? अहिड़ो कोई आहे जो चए मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा थो ठाहियां? मां ख़ुदि न ठाहींदो आहे। अहिड़ो कॾहिं ॿुधो? हीअ हिकु ई बाप आहे जो ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हिते भॻवान वटि रिफ्रेश थियण ईंदा आहियूं। माली बि ठहींदा आहिनि, फूल बि ठहींदा आहिनि। माली त ज़रूरु ठहिणो आहे न, क़िस्म जा माली आहिनि। सर्विस न कंदा त सुठो फूल कीअं ठहींदा? हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे मां कंहिं प्रकार जो फूल आहियां, कंहिं प्रकार जो माली आहियां। ॿारनि खे वीचार सागर मंथन करिणो पए। ॿारनि खे वीचार सागर मंथन करिणो पए। छा वीचार सागर मंथन करिणो आहे? कि मां कहिड़े प्रकार जो फूल आहियां, कहिड़े प्रकार जो माली आहियां। ब्रह्मणियूं ॼाणंदा आहिनि माली बि क़िस्म जा हूंदा आहिनि। कोई सुठा माली बि हूंदा आहिनि जेके ॾाढो वॾो बगीचो हूंदो आहे जंहिंजो। जीअं अच्छा जहिड़ो सुठो माली त बगीचो बि सुठो ठाहींदो आहे, सुठा फूल खणी ईंदो आहे जो ॾिसी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। कोई हल्का फूल बि खणी ईंदो आहे। बागवान सम्झी वेंदा आहिनि इहे छा पत पाईंदो। हाणे त टाइम पियो आहे, हिकु कांटे खे फूल ठाहिण में महिनत त लॻंदी आहे न। कोई त फूल ठाहिणु चाहींदो ई न आहिनि, कांटा ई पसंदि कंदा आहिनि। अखियुनि जी वृत्ति ॾाढी गंदी रहंदी आहे उन्हनि जी। अखियुनि जी वृत्ति ॾाढी गंदी रहंदी आहे। उहो फूल ठाहिणु चाहींदा ई न आहिनि। हिते ईंदा आहिनि त बि उन्हनि सां ख़ुशबू न ईंदी आहे। बागवान चाहींदा आहिनि मुंहिंजे अॻियां फूल ई विहनि त बागवान चाहींदा आहिनि मुंहिंजे अॻियां फूल वेहे त सुठो आहे, जंहिंखे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। बाबा ॾिसंदा आहिनि कि वृत्ति अहिड़ी आहे त उन ते नज़र बि न वेंदी आहे बाबा जी। हिन करे हिकु खे ॾिसंदा आहिनि इहे मुंहिंजो फूल कंहिं प्रकार जो आहे, केतिरी ख़ुशबू ॾींदा आहिनि, कांटे खां फूल ठहिया आहिनि या न। हर हिकु ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि कि असां केसि ताईं फूल ठहिया आहियूं। पुरुषारत कंदा आहियो, पुरुषारत कंदा आहिनि। घड़ी चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे भुलिजी वेंदा आहियूं, योग में ठहरी न सघंदा आहियूं। अरे यादि न कंदा त फूल कीअं ठाहींदा? यादि करो त पाप कटे तॾहिं फूल ठही करे पोइ ॿियनि खे बि फूल ठाहींदा। पहिरियों ख़ुदि बाप खे यादि करे फूल ठाहो, पोइ ॿियनि खे बि ठाहींदा। तॾहिं माली नाम रखी सघंदा आहियूं। बाबा मालियुनि जी मांग कंदा रहंदा आहिनि। आहे कोई माली छो न माली ठही सघंदा आहियो? बंधन त छॾिणो पए, अंदर में जोश अचिणो पए। सर्विस जो उल्लास रहणो खपे। पंहिंजी पंख आज़ादु करण लाइ महिनत करणी खपे। पंहिंजे पंख आज़ादु करण लाइ महिनत करणी पवे। जंहिंमें ॾाढो प्यार आहे हुनखे छॾिणो हूंदो आहे छा? बाबा चई पंहिंजे पंख आज़ादु करे
महिनत जे लाइ महिनत करणी खपे। पंहिंजे पाण खे सर्व बंधननि सां मुक्त करे सेवा करो, मनसा करो, वाचा करो, कर्मणा करो। जंहिंमें ॾाढो प्यार आहे हुनखे छॾिणो हूंदो आहे छा? त बाबा सां अगरि ॾाढो प्यार आहे त बाबा खे कीअं छॾंदासीं? बाबा जी सर्विस लाइ जेसि ताईं फूल ठही ॿियनि खे न ठाहियो त ऊच पद कीअं पाईंदो? हिते सर्विस करणी आहे ऊच पद पाइण लाइ। ऊच पद पाइण लाइ पवित्रता बि आहे त सर्विस बि करणी आहे। 21 जन्मनि जे लाइ ऊच पद आहे। महाराजा आहियूं, राजा आहियूं, वॾा वॾा साहूकार बि आहिनि, पोइ नंबरवार कम साहूकार बि आहिनि, प्रजा बि आहे, दासासियूं बि आहिनि। केॾी सारी आहे न असांजी महाराजा राजा आहियूं, वॾा वॾा साहूकार, पोइ नंबरवार कम साहूकार, पोइ एॾी सारी प्रजा, पोइ एॾी सारी दासासियूं, केॾी प्रकार जी आत्मायूं असांजे राज्य में हूंदियूं। त एॾी सारी आत्मा आहिनि कि पंहिंजे राज्य में वठी अचण लाइ उन्हनि जी सेवा बि त करणी पवंदी न, है न? त हाणे असांखे सेवा करणी पवंदी, तॾहिं असांजे राज्य में असां महाराजा ठाहींदासीं, पोइ राजायूं हूंदा, पोइ वॾा वॾा साहूकार हूंदा, पोइ नंबरवार कम साहूकार हूंदा, प्रजा हूंदी, दासासियूं हूंदियूं, केॾी सारी आत्मायूं हूंदियूं। हाणे असां छा ठहूं? जो सुठो पुरुषार्थ कंदा उहो कल्पंदा ठहींदा। हाणे पूरो जोर ॾेई करे पुरुषार्थ करणो खपे, नरसा नारायण ठहिणो खपे। जो सुठा पुरुषार्थी हूंदा उहा बाबा जी हर श्रीमत खे, हर ॻाल्हि खे अमल ज़रूरु लाहींदा। रोज़ जी आमदनी ऐं घाटे खे ॾिसणो हूंदो आहे। 12 मासी ॻाल्हि न आहे, रोज़ु पंहिंजो घाटो ऐं फ़ाइदो कढणो खपे। घाटो न विझणो खपे, न त 3rd क्लास में हली वेंदो, 3rd क्लास ठही वेंदा। स्कूल में बि नंबरवार हूंदा आहिनि। मिठे मिठे ॿार ॼाणंदा आहिनि असांजो बीज आहे वृक्षपति, जंहिंजे अचण सां असां ते वृक्षपति जी दशा वेंदी आहे। पोइ रावण राज्य ईंदो आहे त राहु जी दशा वेही रहंदी आहे। उहो हिकदमि हाईएस्ट, उहो हिकदमि लोएस्ट थी वेंदो आहे, हिकदमि शिवालय सां विशालय ठही वेंदो। बाबा चईंदा आहिनि कि उहो हिकदमि हाईएस्ट दशा बृहस्पति जी, पोइ लोएस्ट दशा, हिकदमि शिवालय खां आत्मायूं वैशाल्य में हली वेंदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿारनि ते बृहस्पति जी दशा आहे, पहिरियों नयो वृक्ष हूंदो आहे, पोइ अधु खां पुराणो शुरू थी वेंदो आहे। बागवान बि आहे, माली बि वृद्धि खे पाईंदा रहंदा। बागवान बि आहे, माली बि वृद्धि पाईंदा रहंदा आहिनि। हाणे त बाबा जी ॻाल्हि में केॾा सारा माली आहिनि। बागवान वठी ईंदा आहिनि, हर हिकु माली फूल खणी ईंदा आहिनि। कोई त अहिड़ा सुठा फूल खणी ईंदा आहिनि, तड़पदा आहिनि बाबा वटि वञो। कीअं युक्तियूं ॿार फूल, कीअं युक्ति सां ॿार ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि वॾो सुठो फूल लायो। हाणे महिनत करे, पुरुषार्थ करे, सर्विस करे बाबा जे अॻियां रोज़ हिकु सुठो फूल खणी अचो, रोज़ हिकु सुठो फूल खणी अचो। भल माली 2nd क्लास आहे, लेकिन माली सां फूल सुठा हूंदा आहिनि, तड़पदा आहिनि शिव बाबा वटि वञो। कई बार थींदो आहे न, टीचर सां स्टूडेंट तीव्र हली वेंदो आहे, त माली सां फूल सुठो ठही वेंदो आहे। रावण जी मार ॾाढी खाईंदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि वॾो सुठो फूल लायो। भल माली 2nd क्लास, माली सां फूल सुठो हूंदो आहे, तड़पदा आहिनि शिव बाबा वटि वञो। जो बाबा असांखे एतिरो ऊच विश्व जो मालिक ठाहींदो आहे, उन सां त असां मिलूं न।
घर में मार खाईंदा आहिनि त बि चईंदा आहिनि शिव बाबा असांजी रक्षा करो। उन्हनि खे सची द्रौपदी चइबो आहे। पास्ट जो थियो सो पोइ रिपीट थियणो ई आहे। पास्ट जो थियो पोइ रिपीट थियणो ई आहे। कल्ह पुकारियो हुयो न, अॼु बाबा आया आहिनि असां सभिनि खे बचाइण लाइ। असां कल्ह बाबा खे पुकारियो हुयो, अॼु बाबा आया आहिनि असां सभिनि खे बचाइण लाइ। त बाबा चवनि था बचाइण लाइ युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि ईअं ईअं भू भू करो। तव्हां आहियो भ्रमरी, उहो आहिनि कीड़ा, उन्हनि ते भू भू कंदा रहो। चओ भॻवान वात्सल्य काम आहे, शत्रु आहे, उनखे जीतण सां विश्व जो मालिक ठही ईंदा आहिनि। कोई न कोई समय अप्लायंस जे बोल लॻी वेंदा आहिनि त पोइ कामी पुरुष ठंडा थी वेंदा आहिनि। इहे बाबा जी यादि में चईंदा न त उहा ठंडा थी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अच्छा भले वञो, अहिड़ो ठाहिण वारे वटि वञो, मुंहिंजी तक़दीर में न आहे तो तव्हां त वञो। चईंदो पोइ अहिड़ा ठही वेंदा आहिनि। सिर्फ़ु हिन में बाबा जो युक्ति ॿुधाईंदा आहिनि न, उन्हनि खे अमल में लाहींदा रहो, बाबा ते निश्चय रखो। पोइ चईंदा तव्हांखे चलो मुंहिंजी तक़दीर में न आहे तव्हां त वञो। त उन खां पोइ इहे ख़बरदार रहणो आहे। जॾहिं छुट्टी मिली वेंदी आहे न पोइ थोरा अलबेला बि थी वेंदा आहिनि। लेकिन असांखे उहा बाबा जी यादि हमेशह रखणी आहे। अहिड़ी द्रौपदी पुकारदियूं आहिनि, बाबा लिखंदा आहिनि भू भू करो। कोई स्त्री बि अहिड़ी हूंदी आहे जेके सूपनका पूतना चइबो आहे। पुरुष उन्हनि खे भू भू कंदा आहिनि, उहे कीड़ा ठही वेंदा आहिनि। विकार बिगर रही न सघंदी आहे। कोई स्त्री बि अहिड़ी हूंदी आहे। भॻवान वटि क़िस्म क़िस्म जा ईंदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। कोई कन्या बि कांटो ठही वेंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजी जनम पत्री ॿुधायो। इन करे बाबा चईंदा आहिनि कि पंहिंजी जनम पत्री ॿुधायो। बाप खे ॿुधाईंदव न, छुपाईंदव त उहो वृद्धि थींदी वेंदी। झूठ हली न सघे, तव्हांजी वृत्ति ख़राबु थींदी वेंदी। अगरि असां बाबा खे सभु कुझु न ॿुधाईंदासीं न रोज़ु त असांजी वृत्ति ख़राबु थी वेंदी। बाबा खे ॿुधाइण सां तव्हां बची सघंदव। सच ॿुधाइणु खपे, न त बिल्कुलु महारोगी थी वेंदो। सच ॿुधाइणु खपे, न त बिल्कुलु ई महारोगी थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि भिकारी जो ठहींदा आहिनि, उन्हनि जो कारो मुंहुं थींदो आहे। पतित माना कारो मुंहुं। श्री कृष्ण खे बि श्याम सुंदर चईंदा आहिनि। श्री कृष्ण तव्हांजो बाप तव्हां वटि त बाबा चईंदा आहिनि श्री कृष्ण खे बि श्याम सुंदर चईंदा आहिनि। श्री कृष्ण जो कारो करे छॾियो अथनि। राम खे नारायण खे बि कारो करे छॾियो अथनि। अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। तव्हां वटि त नारायण जो चित्र गोरो आहे, असां वटि नारायण जो चित्र गोरो आहे। तव्हांजी त इहे एम ऑब्जेक्ट आहे। तव्हांखे कारो नारायण थोरी ठाहिणो आहे। इहे मंदर जो ठाहिनि ईअं हुया न। विकार में किरण सां मुंहुं कारो थी वियो। कारो बाबा चईंदा आहिनि विकार में वञण सां मुंहुं कारो थी वेंदो आहे। आत्मा कारी थी वेंदी। हाणे बाबा जी यादि सां सभु असां बि आत्मायूं गोरा ठहूं था। सभिनि जी आत्मा गोरी थी थींदी आहे। आयरन एज खां गोल्डन एज में वञिणो आहे। सोने जी चिड़िया ठहिणो आहे। काली कलकत्ते वारी चईंदा आहिनि केतिरी भयंकर शक्ल ॾेखारींदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। बाप चईंदा आहिनि ॿार ही सभु भक्ति मार्ग।
हाणे तव्हांखे ज्ञान मिले थो। छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजे पंख आज़ादु करण जी महिनत करणी आहे। बंधननि सां मुक्त थी होशियार माली ठहिणो। सर्व बंधननि सां मुक्त थी करे असांखे होशियार माली ठहिणो। काटनि खे फूल ठाहिण जी सेवा करणु। माली कॾहिं ठाहींदासीं जॾहिं असां ॿियनि जी सेवा कंदासीं। त पंहिंजे पंख आज़ादु करण जी महिनत करो। बंधननि सां मुक्त थी होशियार माली ठहिणो आहे। पोइ छा करिणो आहे? काटनि खे फूल ठाहिण जी सेवा बि करणी आहे। ॿियो आहे पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे मां केतिरो ख़ुशबूदार फूल ठहियो आहे। मुंहिंजी वृत्ति शुद्ध आहे। अखियूं धोखो त न ॾींदियूं आहिनि। पंहिंजी चाल चलन जो पोता में रखी खामियूं कढंदा वञो। वरदान आहे स्वराज्य अधिकारी जे निश्चय ऐं निश्चय सां सदा शक्तिशाली ठहिण वारा सहज योगी निरंतर योगी ठहो। स्वराज्य अधिकारी अर्थात हर कर्मेंद्रिय ते राज्य। स्वराज्य अधिकारी अर्थात हर कर्मेंद्रिय ते पंहिंजो राज्य हुजणो। कॾहिं संकल्प में बि कर्मेंद्रिय धोखो न ॾे। कॾहिं थोरो बि देह अभिमान आयो त जोश या क्रोध सहज अची वेंदो। लेकिन जो स्वराज्य अधिकारी आहिनि उहे सदा निरंकारी सदा निर्माण ठही सेवा कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि जो स्वराज्य अधिकारी हूंदा आहिनि उहे सदा निरंकारी सदा ई निर्माण ठही करे सदा ही निरंकारी सदा ही निर्माण ठही सेवा कंदा। स्वराज्य अधिकारी छा हूंदा? निरंकारी बि हूंदा निर्माण बि हूंदा। हिन करे मां स्वराज्य अधिकारी आत्मा आहियां। हिन निश्चय और निश्चय सां शक्तिशाली ठही माया जीत सो जगत जीत ठहिणो असांखे। माया सदा मां स्वराज्य अधिकारी आत्मा आहियां। हिन निश्चय और निश्चय सां शक्तिशाली ठही करे माया जीत सो जगत जीत ठहो। सहज योगी निरंतर योगी ठही वेंदासीं। सहज योगी निरंतर योगी ठही वेंदासीं। बस स्लोगन आहे लाइट हाउस ठही मन बुद्धि सां लाइट फैलाइण में बिज़ी रहो त कहिड़ी बि ॻाल्हि जो भय न थिए। लाइट हाउस ठही करे पंहिंजी मन बुद्धि खे एकाग्र करे लाइट ॾींदा हलो। लाइट फैलाइण में बिज़ी रहो त अॼु बाबा भय सां निकिरण जी युक्ति ॿुधाए था कि सदा प्रकाश ॾींदा रहो त सदा ई भय सां मुक्त थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।